والسلام على من لا نبي بعده أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم قل إن كنتم تحبون الله فاتبعوني يحببكم الله ويغفر لكم ذنوبكم والله غفور رحيم فقد قال النبي صلى الله عليه وسلم لا يؤمن أحدكم حتى أكون أحب إليه من والده وولده والناس أجمعين فقد قال النبي صلى الله عليه وسلم خيركم من تعلم القرآن وعلمه أو كما قال النبي صلى الله عليه وسلم التودد إلى الناس نصف العقل أو كما قال النبي صلى الله عليه وسلم من أحب حسنا وحسينا فقد أحبني ومن أبغضهما فقد أبغضني إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد चांद से तशबी देना ये भी क्या इंसाफ है चांद के चेहरे पे शायामदनी का चेहरा साफ है बदलेगा जमाना लाख मगर कुरान न बदला जाएगा ऐ कौल मोहम्मद कौल खुदा फरमान न बदला जाएगा अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो चले खंजर करे सजदा इबादत हो तो ऐसी हो काबिल सदर वाजिब एहतराम मुझे प्यारा भाई मुसलमान हो मुझे अम्मा भेण ने यानी अल्लाह करीम जे पाक कलामुल्लाह ऐसी बारे मां सूरह आल इमरान जे चौथे रुकू मां
चंदायतों तिलावत कयूं आहिनि परवरदिगार आलम मुनाकिस बंदे के हक़ चवण जी हक़ समझाइण जी इन सां गॾो गॾु असां सभी खे रब ज़ुल जलाल अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। अल्लाह इंसान ज़ात खे सभिनी खां सुहिणो बनायो आहे पर इनखे सुहिणी पंहिंजे हुस्न खे बरक़रार रखण जे लाइ अमल साले जी ज़रूरत आहे। इहो सुहिणो तॾहिं चइबो त कलमे सां हिते रहे ऐं दुनिया मां वञे त कलमे सां वञे। कलमो नसीब थियसि सकरात में त पोइ क़ब्र में बि भलो, पुल सिरात ते बि भलो ऐं तराज़ो ते बि भलो, नामे अमाल वारी जॻह ते बि भलो ऐं क़यामत वारे ॾींहुं अर्श जे साए में वेहे तॾहिं बि भलो ऐं सुहिणी मोहम्मद पाक जे हथनि सां हुजे कोसर पीए तॾहिं बि भलो। रब हुनखे चवे मां अल्लाह जो तोखे सलाम आहे, तोखे शाबाश आहे। छा त असुल उहा भलाई आहे। हिकिड़ो माण्हू ॾींहं में हिकु दफ़ो सिर्फ़ु क्रीम आणे वरी चइनि बाक़ाया बसि माना 23 कलाक छड़ो माना पंहिंजे मुंहं खे मिटी खणी घुमाए हणी छॾे माना त पोइ इंसान चइनि कलाक उहो भलो न आहे। भलो उहो इंसान जेको 24 कलाक भलो हुजे, भलो उहो इंसान जेको हिते बि भलो हुजे, क़ब्र में, पुलसरात ते, अशर में, हर जगह ते पंहिंजी भलाई खे बरक़रार रखे उनजे लाइ उनखे अमल साले जी ज़रूरत आहे। छा अमल साले कंदो त अल्लाह जो प्यार नसीब थींदसि, अमल साले कंदो त महबूब जो प्यार नसीब थींदसि, अमल साले कंदो त अल्लाह जे फ़रिश्तनि जो बि हुन सां मोहबत जो बर्ताव थींदो। पर जेकॾहिं कलमो पढ़ी करे अमल साले छॾे ॾिने त पोइ इहो इंसान धिका खाईंदो, ताबा खाईंदो, परेशान थींदो, मूंझंदो, पोइ कॾहिं किथे कॾहिं शायदि पोइ इन्हनि धिकनि ऐं ताबनि मां अल्लाह क़ुरान जी सदके मूंखे मुंहिंजे बचनि खे अमरनि खे तव्हां सभिनी खे बचाए सघिजो। आमीन। ही मुहर्रमुल हराम जो महीनो आहे। अल्लाह सां हिन महीने खे वॾी इज़त ऐं अज़मत सां नवाज़ियो आहे। जेका मूं आयत पढ़ी आहे इन आयत करीम में रब करीम इंसान ज़ात खे हिकिड़ो वज़ीफ़ो ॾिनो आहे त मां अल्लाह सां प्यार करणु चाहियो, मुंहिंजा महबूब बणजणु चाहियो त पोइ मां रब सां हिकिड़ो ई तव्हांखे रस्तो ऐं तरीक़ो ॿुधायां थो जेको मुहम्मद जे ताबेदारी जो। वरी मुंहिंजो महबूब चए थो जेकॾहिं मुंहिंजो प्यार हासिल करणु चाहियो त मुंहिंजे साहबा सां मोहबत कयो, जेकॾहिं मुंहिंजो प्यार हासिल करणु चाहियो त पोइ अंसारी साहबा सां, मुहाजिरनि सां ऐं अहल बैतनि सां प्यार कयो। अरबी ग्रामर में साहबा छाखे चइबो आहे ॿुधो आहे तव्हां सभिनी? साहबा 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 अल्लज़ीना रअव नबिय सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जिन पंहिंजे ईमान जी अखियुनि सां महबूब पाक जी ज़ियारत कई हुजे। वो मातू अलल ईमान है, दुनिया मां वफ़ात कई हुजऊं त साॻो कलमे सां विया हुजनि। हाणे इन तारीफ़ जे मुताबिक़ अहल बैत बि साहबा में अची आहे त शागिर्द बि हिन में अची आहे। सिर्फ़ु सम्झण जी ॻाल्हि आहे शायदि। ऐं जेकॾहिं अहल बैतनि खे खोलींदव त वरी अहल बैत में साहबा बि अची। हिकिड़ा माण्हू बंदि ॾेई बीह रहंदा आहिनि, शायदि अहल बैत केरु? सोनो हसन हुसैन, अमर जीजल, खातून जन्नत रज़ी अल्लाह ताला अन्हा उहा। पर मुंहिंजे सोने महबूब फरमायो कुल तकीन नकीन फव आली, हर परहेज़गार मां मोहम्मद जो रूहानी अहल बैत आहे। हर परहेज़गार मां मोहम्मद जो रूहानी बच्चो आहे। मन सलक अला तरीक़ी फव आली, जेको मुंहिंजे नक्श ते ज़िंदगी गुज़ारींदो उहो मां मोहम्मद जो रूहानी अहल बैत आहे। त हाणे साहबा बि नबी संजन पर नक्श ते ज़िंदगी गुज़ारे आया, अहल बैत बि नबी संजन नक्श ते ज़िंदगी गुज़ारे आया। साहबा जी तारीफ़ अहल बैतनि खे शामिल आहे, अहल बैतनि जी तारीफ़ छा आहिनि माना ग्रामर जे हिसाब सां साहबा खे शामिल आहे। लफ़्ज़ मिलिया पिया आहिनि, हिन में को कुझु कोन्हे को छा। पर छोकी अंग्रेज़ वॾो शातिर आहे, अंग्रेज़ वॾो छा आहे, वॾो ज़ालिम आहे, वॾो दुनिया जो शाइन माना दहशत गर्द आहे। पोइ हुननि असांखे छा करे छॾियो आहे, शिर विकिड़ करे छॾियो आहे। छा अब अहिड़ो को माण्हू आहे जेके ॾाढी बि न हुजे भला पोइ बि माना अहल बैतनि खे न मञे, ॿुधो भले 8 ॾींहं निमाज़ ई न पढ़े कोई बि अहल बैतनि जो इनकार कंदो? कोई बि कोन कंदो, कोई बि कोन कंदो। ॻाल्हि सिधी आहे। अहल बैतनि ऐं नबी जे साहबा ऐं शागिर्दनि जे मोहबत ऐं नक्श कदम ते हलण खां सवाइ ईमान ते न हली सघंदो, न को ईमान सां गुज़ारे सघंदो। छोकी उहे असांजा उस्ताद आहिनि, असांजा मुर्शिद आहिनि, असांजा अॻवान आहिनि। असां पंहिंजे वॾनि खे न मञियोसीं, मुर्शिदनि खे न मञियोसीं, उस्तादनि खे न मञियोसीं। शागिर्द भले केॾो आसमान खां उॾंदो अचे पर उस्ताद उस्ताद आहे। उस्ताद छा आहे भाउ?
अल्लाह फरमाया कुल इन कुंतुम तुहिब्बूनल्लाह फत्तबिऊनी कुल मुझा सोना दिल बर नबी इन माना जे कदई कुंतुम माना आयो तवा तुहिब्बूनल्लाह अल्लाह से मोहब्बत करण चाहो था अल्लाह जा प्यारा बना महबूब बना बरगुज़ीदा बना बंजन चाहो था अल्लाह सही तवा के कुरान पाक में हुक्म के फत्तबिऊनी मोहम्मद जी ताबेदारी कयो हदीस पढ़ूं था पोइ में ॾिसूं त भरा उहा ताबेदारी असां में लभे थी असांजे लाइ बसि खाइणु हुजे पीअणु हुजे कपिड़ा भला पाइणा हुजनि बसि साहबा किराम जेके न्याणो थी अचनि न असांखे चवंदा त हिननि महिमान जी का हिकिड़ी निशानी छा असां हुननि खे ॾिसूं चवंदा त फ़क़ीरनि सफ़ा वीचारा हिन जी दुनिया सां का तालुक ऐं निस्बत ई न आहे असां एॾा अॼु बि आहिनि ग़रीब ग़रीब त पोइ बि एॾी सहूलियतुनि में छा हदीस में इंदो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कुल्लु उम्मती अरबी में जवान कुल ही माण्हू आया भत ॾे जवान अब भत शुरू थियो पोइ माण्हू सभु हुया या कुल ही हुया या कुझु थोड़ा हुया कुझु न हुया नबी से फरमायो कुल्लु उम्मती यदखुलुल जन्नह मुझा सभई उम्मती जन्नत में दाखिल थींदा अच्छा सुभान अल्लाह जन्नत में वेंदो दादा जो सुभान अल्लाह फरमान जेको सुभान अल्लाह व बिहमदी चवंदो न अल्लाह साईं जो इन इंसान के जबल सोनो खिरात जो सवाब ॾींदो पोइ खपेव जबल सोनो खिरात में जबल में ॿुधो अथव को वॾेरो को मल्ला मल्ला जो पारो आहे किसी वियासीं इब्राहिम जे गंबद जे मन में वॾो जलसो वॾा आलिम आया पर पछाड़ी में जाइन जेको भत विरायो न ॾाढो कर कीस थियो जेके 500 माण्हुनि में हिकिड़ो माण्हू विराइण वारो हूंदो त पोइ इहे बाइताल थींदो न 500 माण्हुनि में 3 ॼणा विहारो था देगिन ते जाइन वठण वारा बि 3 हुजनि वरी जेकॾहिं तव्हां 500 माण्हुनि में डिश ई विरायो 3 त पोइ त बाइताल थींदो न छा खाराइजी बि कोई फज़िलत त खाराइजी न जाइन माण्हू 500 डिश 30 जाइन हथ सां माण्हुनि खे उहो करिणो आहे वाह परेशान करिणो आहे हदीस में दुआ नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो कुल्लु उम्मती मुझा सभई उम्मती यदखुलुल जन्नह जन्नत में दाखिल थींदा इल्ला मन अबा मगर जिन इनकार कयो क़ील सवाल के या रसूल अल्लाह मन अबा एक हदीस में फरमायो मैं अबा केर इनकार कंदो मां मोहम्मद जो उठ गुलामी में हाज़िर खजे जा गोशा गुलामी में हाज़िर बुझल जो पत्रियों मुठ में बंद दला ओए भी गुलामी में हाज़िर हरी भी गुलामी में हाज़िर गोवा भी गुलामी में हाज़िर महबूब जिते कदम रखन उन्हनि जे लाइ त ईद जो ॾींहुं पुछी वञे उतां जो इनकार केर कंदो वॾी गोटा ॻाल्हि सम्झो फरमायो मना तानी दखलल जन्नह जे मुझो चयो मनियो वो जन्नत में वेंदो वमन सानी दखलन नार जे मुझी नाफरमानी कयो दोज़ख में वेंदो हाणे सॼी दुनिया चवे थी मां आशिक़ रसूल जिनके सीने में 30 सिपारा इहो नबी साईं खे न मञींदो आहे जेके बिस्मिल्लाह ई न अचे ते इहो नबी साईं जो आशिक़ सुभान अल्लाह छा बात है हा वाह सम्झे में अचे थी ॻाल्हि जेके बिस्मिल्लाह ई न अचे पूरी उनमें ई माना वॾी चांहि ने कट ऐं ज़रब ऐं वंड करे छा ऐं जेके 30 सिपारा अलाह ॾिना आहिनि त हाणे उहो अचे थो त जेके बिस्मिल्लाह न थिए अचे मां आशिक़ नबी साईं जो ऐं जेको सॼो ॾींहुं मस्जिद में वेठो आहे मस्जिद जो कख इहो नबी साईं खे न मञींदो आहे जेको मस्जिद में उमिरि में आयो ई न आहे इहो नबी साईं जो आशिक़ आहे छा ईंदी ॻाल्हि सम्झ में आई हा वाह नमाज़ जो पढ़ंदा हुन में दुरूद पाक आहे हा वाह सिर्फ़ फजर जी नमाज में आहे ज़ोहर जी में आहे असर जे में आहे मगरिब जे में आहे इशा जे में आहे टे में आहे सभिनी में आहे सभई पढ़ंदा हो ने बा ॼाणी वाणी करे छॾियो अथव कंहिं बि नमाज़ में दुरूद ॼाणी वाणी करे छॾियो अथव ॿुधायो न छॾियो अथव नी हा दुरूद शरीफ़ सलाते इस्तिखारा में भी दुरूद शरीफ सलाते इशराक में सलाते चाश्त में सलाते तस्बीह में सलाते जनाजा में भी तकबीर का पोइ छा पढ़वा दुरूद शरीफ अल्लाह दुरूद शरीफ जी माना याद कई अथव हासी मुंहिंजी उमिरि में सां वॾी दिलि आहे पर 50 साल गुज़री वियो दुरूद जी माना नथी अचे छा बा ॻाल्हि हक़ थो चवां ॻाल्हि सही आहे पोइ किन खे बराबर थोरी कावड़ लॻंदी हर मोले सां अलाए काॾो सीट जी आयो अलाए मानी न खाधल अलाए छा सिखो छा ॾुख जी ॻाल्हि न आहे इहा 50 साल गुज़री वञे उमिरि कयो ऐं चवे त मां नबी साईं जो आशिक़ आहे दुरूद शरीफ जी माना न अचे भले हाणे तोखे बिस्मिल्लाह पढ़ूं था छा
बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुरू अल्लाह बाजर नियादर मुबारक नाले सा। अल्लाहुम्मा ए मुजा साईं चो अल्लाहुम्मा ए मुजा साईं ए रब करीम सल्ले रम जुमी वसा कलोड़न ते फुल फुटन ते सुमरन ते छा बारबाणन ते मेमणन ते शेखन ते मेतलन ते केते ॻाल्हायो अला मोहम्मद छा केते या लरम जुमी वसा अला मना मता किंजे मता मोहम्मद चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हाँ बाबा पढ़ी का नमाज आहे में दुरूद न हुजे पढ़ंदा हो तो मञींदा हो न किन पढ़ंदा हो मञींदा न आहियो दुरूद जो पढ़ंदा हो तो नबी से के मञी करे पढ़ंदा हो नी किन माना दुरूद पढ़ंदा हो बाकी मञींदा न आहियो ईअं आहे छा कि त कोन्हे नी यार वो भला किन के दाढ़ी आहे वो भी दुरूद पढ़ंदा कि न मौलवी पढ़ंदा सिर्फ जेके दाढ़ी न आहे उहे पढ़ंदा दुरूद शरीफ। हाँ बा दुरूद सभई पढ़ंदा न मौलवी मवाली दाढ़ी वारो रे दाढ़ियो सभई पढ़ंदा नमाज काई भी। हदीस में इंदो नबी अलैहिस्सलातु वस्सलाम बिन शख्सन के डटो एकरे अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन तारीफ कई या अल्लाह मुझे मसले के हल फरमा। नबी से फरमा अज्जल त दाढ़ी तकड़ के त अना दुआ जो हक़ पूरो न कई बेसाबी अलम दो पढ़ो दुरूद पढ़ो हुजूर फरमाए साल तो ताकर चेका भी दुआ घुरने हाणे कबूल थींदी बगैर दुरूद जे दुआ आसमान में टंगियल होंदी आहे मथे न वेंदी आहे छा न तुंहिंजी दुआ कबूल न तुंहिंजी इबादत कबूल। हवा दुआ जो घुरंदा आहिनि मौलवी साहब केर कया त कबी आहे पोइ दुआ में पढ़ंदा आहिनि अलम शरीफ अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अर्रहमानिर रहीम मालिक यौमिद्दीन इय्याक नअबुदु व इय्याक नस्तईन इहदिनस सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमता अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन आमीन। क्या पढ़ना अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम मदद कुल्लि मालूमिन लक दाइमन अबदा पढ़ना नहीं है माना खैरात भी ये देगियों भी ये भक्त भी कबूल दुरूद रो सवाब न पवंदा उम्रो हज जेका भी इबादत आहे सभिनी ने मोटी ईंदे अल्लाह जे नाले सां गॾु सोने मोहम्मद जो नालो मिलियो पियो आहे। वापारी नबी से इश्क न आहे हाँ ये नबी से इश्क न आहे जेको नबी साईं जे मिसाल तौर सुबुह में घणी रकातूं आहिनि 4 रकातूं आहिनि ठीकु ॿ माना बस सुन्नत हो ठीक है 3 रकात में छा पढ़बो अतहियात खां पोइ दुरूद शरीफ न जंहिंजी जो दिल न चवे वो पढ़ंदो। हाँ बाबा जंहिंजी जो दिल न चवे वो पढ़ंदो न पढ़ंदो न पर सभिनी जी दिल चवंदी आहे पढ़ंदा आहियूं न सचो आशिक महबूब जो बणजणु चाहे त नमाज़ पढ़ छा चओ इंशाअल्लाह नमाज़ पढ़ंदा बाक़ी जेकॾहिं नमाज़ को जेकॾहिं आसीरो पासीरो न त पोइ सम्झो त माना महबूब जो इश्क अञा उन मर्तबे मंज़िल ते न पहुतो आहे भली ॻाल्हि आहे अल्हम्दुलिल्लाह अल्लाह सी मौके तो के सुने मोहम्मद पाक जो दीदार नसीब फरमाए सब छो आमीन। रात जो सूरत मुज़म्मिल 11 बेरा पढ़ी करे तो नबी से के सवाब मोकलिंदो कर इंशाअल्लाह इतनी अल्लाह दे तो के सोने जो दीदार कराइंदो ये न त वरी 11 दफा मुज़म्मिल पढ़ी वरी बनास वरी दो दे परावा भेनन जा दुकान हड़प कंदो वते नांग वांगुर या ई न ओ तू भले 200 दफा मुज़म्मिल पढ़ी कोन थींदो हाणे जो बाबा कुछ माण्हू ई था कनि छा सॼो साल जुआ सॼो साल चोरी सॼो साल कम उबता वरी साल में हिकिड़ो जलसो कराए देखला अलाह खे त ख़बर आहे त इहो जलसो छाजे लाइ थियो या देख छाजे लाइ थी मां तव्हांखे नथो चवां मुंहिंजे अंदरि में अलाह जो क़ुरान आहे मां ॻाल्हि थो कयां त असांखे ज़िंदगीअ में अहिड़नि माण्हुनि बि घुरायो जो उन्हनि जी उहो ताक़त तक़रीबन सॼो साल ज़िना में इस्तेमालु थी छा इहो बसि मज़ाक में थो चवां बसि छा इहे को तोहमत होणा केॾे न साईं अब्दुल मुजीब साहब जे लाइ बुज़ुर्ग ॿुधायो हिकिड़े प्रोग्राम ते विया हुते फरमायो त मूंखे हिन उताक मां कढो छो त छाजे करे मूंखे हिन उताक मां ज़िना जी बदबू थिए थी छा बाबा आख़िरकार वो अल्लाह जो वली उतां उथिया निकिता वञी तॾहिं वञी ॿियनि काथे छांव में वेठा बाबा अल्लाह साईं छा आहे न हक़ वकील आहे इमाम अबू हनीफा साहब रहमतुल्लाह अलैहि दरिया के किनारे ते बीठा हिकिड़ो अमरा सिना करे अॻियां के दरिया जे मुंडे ते काथे सिना सा करे पोइ तड़को लाहे गुसल पोइ करे इमाम साहब रहमतुल्लाह अलैहि आया टुकंदा पोइ छा कयूं त छा आहे छोड़े ज़ालिम सिना करे ख़ुदा जे हिन पाक दरिया खे तूं पलीत करे आया नथो अचे रण निकिरी अचे तव्हांखे कीअं ख़बर पई जेको तुंहिंजो पाणी वियो उन मां अलाह मूंखे ॾेखारियो त सिना जो पाणी हा बाबा ॻाल्हि सम्झ में आई त
तो दीनदार थियण जे लाइ ज़रूरी आहे इंसाफ़ कजे, साड़ खां, बुग़्ज़ खां, नफ़रत खां, कीने खां, परावण बंधन सोण खां, भेनरनि जे खातनि मटाइण खां, भेनरनि जे दुकान हड़प करण खां, ज़ुल्म खां, इन्हनि सभिनी शयुनि खां पंहिंजी क़ल्ब खे साफ़ कबो त पोइ इंशाअल्लाह हिकु ॾींहुं सुहिणे मोहम्मद जो दीदार थी वई त पोइ छॾे जी ॿोली सम्झ में अची वेंदी त यार ॻाल्हि सही थो करे। समझ में आई ॻाल्हि? हा वाह, महबूब जो दीदार खपे। 11 भेरा सूरत मुज़म्मिल पढ़ो, रात जो पढ़ंदा रहो रोज़ाना, इंशाअल्लाह अल्लाह हबीब जो दीदार कराईंदो। तो कुछ ॾींहं लॻंदा, मथां खां कमी कोताही हुजे आस पास में कुंड पासे में, त पोइ उन जे करे अल्लाह पिराव तुंहिंजी कमी ख़त्म कंदो। जॾहिं तूं सफ़ा साफ़ थी वेंदे धोपी त पोइ सोने जो दीदार थींदो। अल्लाह जी ज़ात जो कसम आहे, सोने जो दीदार कीअं आहे? अहिड़ी का दुनिया में चीज़ न आहे त ॾिसो त कीअं आहे। हा बाबा, अगर हबीब जो इश्क आहे त पोइ महिनत कयो वाह, या पप जी छॾे ॾियो यार। कराची में जेका न मदरसो आहे न इहो, हा इस्लामी माना शहर पिंडोरी टाउन में उन्हनि मुफ़्तिल फतवा कढी आहे, जेको पप जी खेॾंदो हुनजी ज़ाल खे तलाक आहे। हाणे त दाढ़ी वारा बि खेॾनि था, दाढ़ी वारा बि छा अॻे बिगे दाढ़ी वारा खेॾंदा, दाढ़ी वारा बि खेॾनि था। जीअं मुंहिंजा ॿुधाए चाहे था आज कुल तो सफ़ा जाए था। ॾिसो बि फतवा ॾिनी, हा तो क़ुरान न पढ़, तोखे क़ुरान पढ़ण जे नांग थो खाए, तो अर्थ कुल जूं सॼियूं सीज़नियूं ॾिस पूरियूं कर वञी। छा सम्झ में अचे थी ॻाल्हि? पप ऐं जी शइ न आहे, कहिड़ी बलाव आहे शइ। जेको खेॾंदो हुनजी ज़ाल खे तलाक आहे, पंहिंजे घर वारे सां अंबेसरी कंहिं इहे सिना अथसि। ईमान मां निकिरियो काफ़र थी वियो। बुज़ुर्गनि फतवा ॾिनी आहे, शरियान मानी नथा खाइनि, उन्हनि खे मथे में सूर पियो आहे, पैसा मिलिया अथनि, एड मिली अथनि त तव्हां ईअं चओ। छा चओ बा? हो तव्हांजा सॼण आहिनि। हिकिड़ी आहे ख़ुदकशी, रसो ॿधी करे चाहिनि हुन में टंगे करे मारण, 5 मिंट में हे आहिस्ते आहिस्ते पाव करणु। मां हिकिड़ी जॻह ते खैरपुर में बयान ते वियुसि, लेडीज़ जो बयान हो बनारस जो, पर जीअं हमरा मूंखे घुरायो, हुनजो पुटु मुंहिंजे साम्हूं पप जी बुखी ॾिठा, तो पीउ हुनखे पुट खे चवंदो अबा हे खणी आ, सिंधीअ में हे त ॿुधे छा अबा चोरा गिलास खणी आहे खणी आ, पिन छा जेकॾहिं मना कंदोसि त काती खणी पाण खे मारींदो या तव्हांखे कुरंदो। तंहिंजे करे भई अलाह जे वास्ते इन्हनि मोबाइलनि जी शयुनि खां पाण खे पंहिंजे बच्चनि खे कंट्रोल में रखो। इन्हनि गेमियुनि खां हिननि शयुनि खां पाण खे बचायो। छो इंशाअल्लाह असांजो कमु आहे ॿुधाइण, अॻिते अमल खां तव्हांजो कमु आहे शयुनि। खोड़ माण्हू खेॾनि था पिया। अॼु हिकिड़ो बरार ड्राइवर मिलियो, अलाह जो बहानो चइनि, हा सॼो ॾींहुं गाॾी हलाए 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 हलाए, अहिड़ो को नशो आहे, को जुनून आहे, पोइ बि साहिब कुंड में साॻियो हले थी पई। छा अहिड़ो माना कूड़ तो खाका आहिनि, माण्हुनि खे मारणो आहे। सुभाणे कोई बि न विड़े त बसि देरि न कंदो, ॾाढो खणी मुंहिंजी लाश ईंदो। तोखे ॾिसे थो न रोज़ ॾिसी 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 करे हुनजो दिमाग़ ईअं माना छा थी वियो आहे, सुन थी वियो आहे। जे इंसान खे मुंहिंजे सुहिणे दिलबर मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ियारत जो शौक़ आहे, जुमे जी रात जो 1000 भेरा सूरह अल कौसर, इन्ना आतैनाकल कौसर फसल्लि लिरब्बिका वनहर इन शानिकल अब्तर पढ़ो, अल्लाह हबीब जो दीदार कराईंदो। जे इंसान खे मुंहिंजे सुहिणे जी ज़ियारत जो शौक़ आहे, फिल्मुनि ॾिसण सां ज़ियारत न थींदी, ब्राह्मण ॾिसण सां ज़ियारत, मोबाइल में 500 फोटो इंडिया जे छोकिरनि जे रखण सां ज़ियारत ॻाल्हि सम्झ में अचे न थी अचे। हा हा बाबा, नबी संजी बि ज़ियारत थिए ऐं सॼो कार्ड फिल्मुनि ऐं ड्रामनि ऐं गाननि सां भरे पियो हुजे, ईअं थींदो? ॿुधायो सही, कोन थींदो ईअं ई। पंहिंजा कार्ड बि साफ़ करणा पवंदव, मोबाइल बि साफ़ करणियूं पवंदव, हा पंहिंजे दिलनि खे बि साफ़ करणो पवंदो। या अलीम अल्लिमनी या मुबीन बय्यिनी या कबीर अखबिरनी, इहो 100 भेरा पढ़ी करे सुम्हो, अल्लाह तव्हांखे हुज़ूर जो दीदार कराईंदो। इहे आलिमनि पढ़िया आहिनि, हुननि ज़ियारतूं कयूं आहिनि, उतो उन्हनि ॿुधायो आहे त तव्हां बि महिनत कयो त मन उहा महबूब जी दीदार जी शइ लज़त तव्हांखे बि नसीब थिए। अल्लाह खां दुआ आहे त अल्लाह जी मूंखे तोखे नसीब फरमाए। सब चओ आमीन। अब तफ़सीर 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 वज़ाहत कर, के शइ खे खोलण साफ़ करण। अरबी में सफ़र, सफ़र चयो न, सफ़र ते वियासीं असां, जेको सफ़र आहे ॿियो फसर आहे। तफ़सीर जो मानो फसर, सफ़र ऐं फसर ॿिन्ही जे माना हुआ अल कश्फ माना खुलण। सफ़र में शयूं खुली पवंदियूं आहिनि, सकर काथे आहे, बहिरान शहर माना मरकज़ काथे आहे, फलाणो काथे आहे, फलाणो काथे आहे। तफ़सीर सां अल्फाज़नि जी माना खुलंदी आहे। छा थींदी आहे? हिकिड़ो तफ़सीरुल क़ुरान बिल क़ुरान, क़ुरान जो तफ़सीर करणु क़ुरान जी आयत सां, ॿियो आहे तफ़सीरुल क़ुरान बिल हदीस, क़ुरान जो तफ़सीर करणु हदीस पाक सां, ॿियो आहे तफ़सीरुल हदीस तफ़सीर हदीस बिल हदीस, हदीस जो तफ़सीर करणु माना हदीस पाक सां। मां फतबियून जे लफ़्ज़ जी हदीस सां तफ़सीर करणु चाहियां थो। छा
अल्लाह फरमायो लेकिन तव्हां चाहियो था अल्लाह सां प्यार करणु अल्लाह जा महबूब बाना बणजण चाहियो था फतबिऊनी मां मोहम्मद जी ताबेदारी कयो कहिड़ी ताबेदारी कयो नबी से फरमायो मन या सुन्नती इंदा फसादे उम्मती मुलवजरुमियत शहीदन जेको फितने जे दौर में मां मोहम्मद जे हिकड़ी सुन्नत ते अमल कंदो पर में मां मोहम्मद के अल्लाह का 100 शहीदन जो सवाब वठी ॾियां गीते में भी पयो न मोबाइल पयो न जो भी सामान पियो आहे धंधो यार गीते में कचरो थो करे गीतो ई ख़राब न थी वञे घर थी वञे हुजूर तो चवे जो कोई का सुन्नत ते अमल करे ते के 100 शहीदन जो सवाब मिले पर मैं असवा को मदरतुल लिल फम व मरवातुल लिरब दंदन वात के साब करण जो आलो तब व मरवातुल लिरब तो खैरपुर में सलीमाबाद में फैजाबाद में खैरपुर में सिंध में पाकिस्तान में दंदन कंदे अर्शद अल्लाह तो तेरा दी थी बंदो सुभान अल्लाह बाबा बता प्यार कपे तब कोई दंदन गोले रख जा अता के तमा बुधवा त किन बुजुर्गन चवाड़े जे घर में नेमो आ ना उन जे घर में त दंदन की माकोड़ी की बीमारी उठंदसी एड़ी बराल चाहे मना हुआ हदीस में इंदो नबी अलैहि सलातो व सलाम फरमायो अस्सलातु अल्लती तुस्ताकुला वल्लती ला तुस्ताकुला 70 जुज़ा वा नमाज जेका पेरा दंदन के वेवा वा नमाज जेका पेरा दंदन न के वेवा बिनी में 70% बरका जेका पेरा दंदन के वेओ या 70% शायद उन नमाज का वधीक ताकत वारा दंद के साहब असा अरसे ते राज़ी थी अल्लाह छाजे करे पर मैं इन जे करे त जरे बानो जिक्र कंदो आ नमाज पढ़ंदो आ फरिश्ता उन जे बेक में ईंदा आहिनि उन जी ज़बान खे अची चुमियो ॾींदा आहिनि जेकॾहिं वात में हवा न हूंदी आहे त चवंदा आहिनि तजुब जी ॻाल्हि आहे पढ़े त क़ुर तो मुश्तबर वारो पर वेझो चऊं था त वात में हवा न त छा तंहिंजे करे से वॾा मस्जिद में अचो त पोइ तव्हां बसर काई न ईंदा कयो थूम खाई करे न ईंदा कयो जेकॾहिं बरा जेका पकल हूंदी आहे भाॼीअ में उनजी त न हूंदी आहे कची थूम खाई करे अचिबो आहे त छोकी मथां के पाड़े वारे के शायद ना तकलीफ़ महसूस थे तब दंदन कर दिन महबूब जी ताबेदारी में शामिल है हदीस में इंदो नबी अलैहि सलातो व सलाम फरमायो ला युमिनु अहदुकुम हत्ता कुना अहब्बा इलैहि मिन वालिदी व वलदी वन नास अजमईन ता कोई भी कामिल मोमिन न थी सघंदो जेसे मां मोहम्मद जी इज्जत मां मोहम्मद जो फरमान उन वट उन जे जान का माल का औलाद का वधीक प्यार होजे हुजूर तो चए मोमिन कोन थींदो जेते मां मोहम्मद के पंहिंजी जान का बचन ॿारनि का वधीक प्यारो कयो अब जेके दंदन ना प्यार ना आहे यो बचन का वधीक नबी संगे प्यारो कंदो हां नबी संगे ताबेदारी कयो हदीस में इंदो नबी अलैहि सलातो व सलाम फरमायो मन अहया सुन्नती फक़द अहब्बनी कि मुझे सुन्नत अमल कयो जिंदा के सुन्नत के ओ इमाम मोहम्मद जो हकीकी आशिका व मन अहब्बनी कान मई फिल जन्ना जेको मुसा मोहब्बत कनो ओ करे विदो इन फरमायो ओ करे विदो वो जन्नत में विदो करे विदो बाबा वो जन्नत में विदो तबराल हदीस में इंदो नबी अलैहि सलातो व सलाम फरमाया या अबा सुफियान खुदा सुफियान वल्लाहि खुदा जी जात जो कसम मालत मुतुन जरूर जरूर ताके मौत जो दीन दिसनो सुन्नत बा सुन्नत यमल कियामा जरूर जरूर कम जरी में ताके उतारे विंदो वला तो किलन मुहसिनुकुम अल जन्ना तामाने को कार जन्नत में विंदा वला तो किलन मुसमसियुकुम अन्नार तामा बदकार तो जख में विदा अल्लाह से तो असांखे सभिनी खे असांजे बच्चनि खे नेक साल बनाए सब छो कुरान ॿुधण आया हूं त नेक साल जणाया कुरान ॿुधण आया हूं त नेक साल जणाया हूं न अल्लाह फरमायो वल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहाति लनुदखिलन्नहुम फिस सालिहीन जेके ईमान आणींदा अमल सालिह कंदा असां उन्हनि खे सालनि जी जमात में दाख़िल कंदासीं इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहाति इन्ना ला नुज़ीउ अजरा मन अहसन अमला जेके ईमान आणींदा अमल सालिह कंदा असां उन्हनि जी पाई बि नेकी जी ज़ाया न कंदासीं इन्नल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहाति कानत लहुम जन्नत जेके ईमान आणींदा अमल सालिह कंदा मां रब जन्नत उन्हनि खे महिमानी में ॾींदुमि छा सुभान अल्लाह
इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहाति सयजअलु लहुमुर रहमानु वुद्दा। जेको ईमान आणे तो अमल सालिह कंदो, मां अल्लाह जो उन सां प्यार, मुंहिंजे महबूब जो उन सां प्यार, महबूब जे बचड़नि जो उन सां प्यार, फरिश्तनि जो उन सां प्यार। छा इलाही इंसान ग़लतियूं कंदो आहे जहालत जे करे। छा इल्मु हुजे त पोइ इंसान इलाही ग़लतियुनि खां बची वञे। अब अजीब वीचारे जो स्कूल 5 दर्जा न पढ़ियल हुजनि, उनखे कहिड़ी ख़बर त अब्दुल्ला लिखियल आहे या अब्दुल कपूर लिखियल आहे, अब्दुल वहाब लिखियल आहे या कश्मीर लिखियल आहे या सिंध लिखियल आहे न आहे। जेको जो पढ़ियल न हुजे उनजे अॻियां तो भले बलोचिस्तान लिखो या हिंदुस्तान लिखो, उनखे काई ख़बर कोन्हे। नाबी नवाज़ वीचारो ॾिसंदो त ईअं बस चए मापड़ियो टंगा छापियल आहिनि। इल्मु वरी नेमत आहे, जहालत वॾो अज़ाब आहे। जहालत छा आहे? इल्मु वरी जाए वरी इज़त आहे, वॾी नेमत। तंहिंजे करे मुंहिंजो सोहो मुर्शिद अली हक़ जो वली खेरे चले रज़ी अल्लाह ताला अन्हु अरबी में शेर पढ़ंदा हुया, रज़ीना क़िस्मतल जब्बार फीना लनाइमुल वलिन जो आलिम मालू। असां रब करीम जब्बार जी विरासत ते राज़ी आहियूं। असांखे क़ुरान ॾिनई, इल्मु ॾिनई, हदीस ॾिनई, हिकिड़नि खे माल ॾिनई। हिन में माण्हुनि जा 4 क़िस्म आहिनि, माण्हुनि जो 4 क्वालिटियूं आहिनि। घणियूं? हिकिड़नि खे अल्लाह इल्मु बि ॾिनो आहे, माल बि ॾिनो आहे। सुभान अल्लाह। चओ बाबा सुभान अल्लाह। हिकिड़नि खे अल्लाह माल ॾिनो आहे पर इल्मु न ॾिनो आहे, हिकिड़नि खे इल्मु ॾिनो आहे पर माल न ॾिनो आहे। छा हिकिड़ा वरी आहिनि फ़क़ीर जिन खे न माल न खे इल्मु। छा सभु वीचारा यतीम। छा जेवर में जेके इल्मु बि आहे माल बि आहे, इहो वॾो ख़ुशि नसीब आहे। जेके इल्मु बि आहे ऐं माल बि त जो पाण बहरहाल किताब मदरसे जा पढ़ जो तफ़सीर मज़हरी तफ़सीर आहे। छा हाणे इहो को माण्हू के आलिम खे ख़तीब खे वठी ॾे, सॼी ज़िंदगी उहो माण्हू ख़तीब तां ॾिसी करे बयान करे, हाणे उहो पाण त घर सुतो पियो हूंदो पर 2500 में 3000 जे करे उन सुम्हंदड़ खे जीअरो आहे तॾहिं बि रहमत वसंदड़, क़ब्र में हले वियो तॾहिं बि रहमत वसंदड़। मूंखे हिकिड़ो फ़क़ीर हो वीचारो ख़ालिद नालो हुअसि, ख़ालिद महमूद नालो हुअसि। पीर ॻोठ में असां पढ़ंदा हुआसीं। अल्लाह जे बहाने वफ़ात खां पहिरियां उन वक़्त में 2004 या 5 में तक़रीबन माना मूंखे तफ़सीर कबीर आहे, अरबी जो वॾो तफ़सीर आहे, 24 जुल्द आहे उहो अञा ताईं पियो आहे। मां रोज़ ॾिसंदो आहियां उनखे छा आहिनि, पर जॾहिं बि मूंखे उन मोहबत वारो रोअण जो अंदाज़ ईंदो आहे त अल्लाह से उन फ़क़ीर जो मुंहिंजी ज़बान ते नालो यादि करे। तक़रीबन 4-5 सालनि जा किताब अञा मूं वटि पिया आहिनि। मां बि पढ़िया, मुंहिंजे तालिबनि बि पढ़िया, अञा पढ़ूं था, मुतालियो कयूं था। रब्बे काबा जो कसम मां बाबा दुनिया मां त हले वियो पर अल्लाह हुनजी क़ब्र खे जन्नत जे बाग़नि मां पाक कयो। तव्हांजी बि मर्ज़ी आहे, क़ुरान खे आबाद कयो, लाओ त फ़क़ीर खे थोरो छा खड़ खां बचायो। हा बाबा इहो बि सवाबु आहे। फर्ज़ थोरी आहे त जेको पेशमा मां वीचारो पिनी सिनी पटे करे 25,000 जा लावड़ वठी अचे, सभिनी ते फर्ज़ आहे। हदीस में ईंदो आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो, हिकिड़ो ज़मानो ईंदो माण्हू पंहिंजे चांद ते लुटाईंदा, ज़ाल ते लुटाईंदा, बच्चनि ते लुटाईंदा, घर ते लुटाईंदा, पर नांग खाईंदनि। मां थो चवां नांग खाईंदनि त मस्जिद में नांग खाईंदनि। मुला माल खाई आहे, मेड़े आहे, रकारे आहे, बच्चियूं न हिकु कमरे में छा सेवर लॻा पिया आहिनि। असां नंढी हूंदे हिकिड़ो सेवर हूंदो को शायदि सची में रूह। हाणे शहर में वॾा स्टाइल आहिनि, वॾा रंग आहिनि, रूप आहिनि। जेकॾहिं हिकु कमरे में 4 लाइटूं लॻल आहिनि, हिकिड़ो सही थो वञे त पुट खे पेसारे थो वञ, वारो कर हाणे ई वठी आहे, सुभाणे न हाणे ई वठी आहे। छो त कमरे जी जेका सेटिंग आहे न रोशनीअ जी उहा ख़राब थी लॻे। छा अॻे मस्जिद जा अहिड़ियूं ज़ूंदे जा पता हुजनि, उन ज़ूंदे जूं सिरां हुजनि, पुराणियूं सिराणियूं। हाणे बाबा ग़रीब माण्हू चया मुनारा पाण त न ठाहींदे, जेको को मुनारा ठाराईंदे न हेॾो इसराफ़ था कनि मुनारनि ते। तूं त ज़मीन चिड़े को कपाए करे कोन थो ठाराए, पर जेको ठाराए थो उनखे शाबाश करे, जेका शाबाश ॾिनी नथो तो फतवा लॻाए। छा मुफ्ती बि पाण, काज़ी बि पाण, पढ़ियो क़ाइदो बि न आहे, क़ुरान बि न आहे, हदीस बि न आहे। त बहरहाल ईअं न चइजे अलाह जा घर आहिनि, हिनखे जेतिरो आबाद कंदो अलाह तव्हांजे नसुलनि खे आबाद कंदो। हदीस में ईंदो आहे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो सहाबी आहे हज़रत तमीम दारमी रज़ियल्लाहु ताला अन्हु, जेको दज्जाल सां समंदर जे पेट में मुलाक़ात करे आयो। सफ़र ते निकिता गिरकार हो बेड़ो जंहिंमें सफ़र बाक़ियन हो चिकना छोड़ थी वियो, फटो मिली वियो। हज़रत तमीम दारमी रज़ियल्लाहु ताला अन्हु खे समंदर जे पेट ते आया झुनड़ी हिकिड़ी रणी बि करे असांजो आका तोखे सड़े थो पियो। वञा त सही हो, ज़ंजीरनि में मज़ो पियो हो। उनखे शायदि माना अखि जी नई सेवर में अंगूर आहे न, तारो ॿार हुजे निकितो पियो हूंदो। सुवाल खे ॿुधा सही भला मोहम्मद दुनिया में आहे? चयोमांसि नाम आओ। माना वॾी कावड़ चढ़ियल ज़हर चढ़ी आहे। छा
वरी छे भला ॿुधा त सही भला खजियूं आहिनि क़यामत जी निशानी अथव खजी हिक बि न हूंदी छा हे माण्हू खजियुनि जे हितां पेशाब लेटिनियूं करे 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 हणी वीचारे जे खजियुनि जा लाह करे छॾियो पोइ चई खजियुनि में जीत वञे कोन थो चंडा तूं हिनखे पंहिंजे मुटण खे कंट्रोल करे न वञे न नेमत अलाह जी चैन रोज़ी खाऊं भी या सॼो साल शुआरा भी खाऊं कारका भी खाऊं वरी न चैन माना फ्रूट वारे मेवे जे टावरे सागो पेशाब भी कनि चाहे वरी फेल थी जबर में आखिरी मोहम्मद तकम पंहिंजे पुफी जी इज़त कंदा गली पुफी कहिड़ी पर मैं कची तव्हांजी पुफी आहे कची तव्हांजी ठहे वरी सवाल कीअं भला ॿुधा सही बकरियूं आहिनि या न हा बकरियूं जी हाँ बकरियूं भी आहिनि माना क़यामत जी निशानी अथव बकरी न हूंदी मामिन नबीन इल्ला रागन मने काइनात जे ज़मीन जे तट ते जेके भी नबी आया सभई बकरियूं चारे आया इन्ना मिन तवाबिल जन्नत अब आकरो माल जन्नत जो नस्ल अथव माण्हुनि खे लाइ कंहिं चयो आहे मुर्गी जन्नत जो नस्ल आहे चारे वञ त मुर्गी बर्गर में मुर्गी पिज़्ज़ा में मुर्गी बिरयानी में मुर्गी को मरे त मुर्गी को जमे त मुर्गी कुरान ॾिनो अथव छा कंहिं भला ॿियो कुझु खाओ ई न लुकमान में 10 साल रहियसि हमरा हिकिड़ा एॾा जो हुनजो महीने में 2 लख रुपया आमदनी पर 10 सालनि में हिकु दफ़ो ई ॿाकरो न खाधे पाण खाओ बाबा मोटूं खे न खारायो भला पाण खाईंदो तो छड़ो मुर्गी अॻे ॻोठ वारा खे बाॾा पीआरींदा 30 बकरियुनि में हिकिड़ो को कुओं वुओं या को शेलो हाणे उन्हनि खे बि निभाउ खणी वियो आहे छा उहे कुआं खपाए करे मुर्गी था वठनि छो चए उहा इलाही बि अचे थी ऐं कुझु पैसा बि बची था पवनि छा नबी तो चवे नबियनि जो सरदार जेकॾहिं जन्नत जी भाॼी खाइणी हुजे त मुर्गी खा हा बाबा जन्नत जी भाॼी कहिड़ी आहे मौलाना साहब 1100 रुपया किलो आहे मारे छॾियई ज़मीना खपायूं पंहिंजो न ज़मीना न खपायो साल जा सोन ॻह न खपायो गोश्त बाकरे जे लाइ ॾिनो था नुक़सान न करो अलाह ॾिनो अथव त खाओ 10 साल वॾो अर्ज़ो न आहे 10 साल जेके महीने में 2 लख रुपया आमदनी हुजे पर 10 साल में मानेटो मां त कॾहिं चाहिनि बेड़ी तेरी मुर्गी नसुली कोन अथनि ख़बर ई कोन्हे निकाह जो केॾा कया शाबाश हा बोलो न आराम न थी आहे छा खाओ पर अलाह जे वास्ते कुझु ॿाकरो बि खाओ जन्नत जी भाॼी अथव छा हदीस में ईंदो आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम छा ॿाकरो माना को बकरी या बकरी जी लाइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बराल साहिब खे जो हिन देग मां नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत आहे त इहे गोश्त खे पटे ॿिनी हथनि सां पकड़े करे पोइ खाईंदा छा खाईंदा असां मुर्गी था खाऊं न नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पसंदीदा गोश्त ॿाकरो नबी साहिब खे फरमायो हिन मां छा बकरे की छा करनी है जंग करनी है साहब यार नबी से खाई है छा और भर में बीबी करी है बीबी खा दो तीबी करी है चौथी भी करी है शिक्षा रो दीवन उधर भर में तकड़ के सब्र कर रहे हैं क्या मत ही ना मां जंगा ने करना ए मुर्गी जा जंगा खाई दो जा हां तो मानो मुर्गी जंगा भी शायद गरम करे लाके खाइंदा पिया मारे तो सऊदी में पूछो दी अलबेक के लब्बैक जे आगे हाजी दा चंदा अल्लाहुम्मा लब्बैक हां चंदा अलबेक भाजी मोहम्मद अली गंभीर आते रहंदो मके बाग में माचो मां चाचा ई वरी अलबेक केड़ी भलावा के सुभाणे माता की खाराई छा एडी शिपा जे मुर्गी जी पर सही की है जो मुर्गी में जेके न खंबन वाला ये सुआ होंदा मता उहे भी लदल न उन्हनि समेत पकड़ साईं अलबेक असां के जो चींदा था बिना प्रवास में तो दे ओ चींदा बाबा हिन जा जेका माना खंबन वाली खल हूंदी आहे उहा बि लथल न थी असां ॿुधो से तक करिया थी छा पोइ चियाणे मां पैसा भरिया त जेकॾहिं मां न छॾींदो मां सॼीअ खे बसि दुरूद शरीफ़ पढ़ी करे वरितई चाहिनि कि पेप्सी जा 2 गिलास पी छॾ पाणे हड़प थी वेंदी अब नबी साईं जा आशिक़ हो न मुंहिंजे महबूब खे पसंदीदा गोश्त कहिड़ो मुर्गी हुई न साईं ज़माने में सिंधी कड़ी हूंदी मिसाल तौर या पंहिंजी जेका देसी मुर्गी कोन हुई न बा अल्लाह से तव्हांखे एॾी रोज़ी ॾे मुंहिंजा रब क़ुरान जे सदिके मुंहिंजे हिननि वॾड़नि खे नंढड़नि खे अमड़नि खे भेनरुनि खे एॾी रोज़ी ॾे हिन जो ॿाकरा गोश्त हिननि खे खारां माण्हू चवंदा आहिनि मौलवी साहिब पाण बि जलसा कराए थो वरी पाण पोइ बिरयानी में मुर्गी थो विझे मां जो तव्हांखे चवां थो त ॿाकरा वठो त जॾहिं ॿाकरा ॾियो नी जलसे में जॾहिं शिलाका आई न त मां कोई विझंदुमि नी जलसे में पैसा मस हुजनि मुर्गी जेतिरा मां वरी जाको घर कपाए वरी जा ॿाकरा वठंदी हाणे खाओ बाबा मुंहिंजे महबूब जो पसंदीदा गोश्त कहिड़ो आहे ॿाकरो हा ॿुधायो अल्लाह साईं सुभान अल्लाह ॿाकरे गोश्त में तव्हां बिरयानी खाओ न अल्लाह जो कसम मां ईअं तव्हांखे लॻंदो जो तव्हां जन्नत जो पुलाव था खाओ सुभान अल्लाह
सालन में मां को 3 दफा को 4 दफा बाकरे गोश्त में बिरयानी खाती है, पर क्या बात है। अल्लाह दे ताके भी खाराए खर्च मांगा दिया। तेल 650 रुपए में किलो आ, चाहे 280 रुपए में दाल किलो आ, पर अल्लाह दी तो इंशाल्लाह खाई लो छो इंशाल्लाह। अगर कोई मेहनत बाजार यार में तो एकड़े मां हमरा के चोबा बाकरो काटे मुके न वणदो आ बाकरो छा ओने के हदीसा बुधाए हां एडो शौकीन दीवाजो तो किलो दे सा पानी वांगुर खाई दोनों दे तो एक बुटी ने चली रो जा कदो हदीसन जो भी असर आए मोन में छा बात जेकने ता खाइंदो महबूब 1.25 लाख नबी इन बकिलो चारियोन अब वो रहमत जो मी बकरन दे पेवान मोके खबर काए तान मुजिला छा ठायो ता अल्लाह दाल ठाई तो मला वीडियो ठायो ता अल्लाह मुर्गी ठाई तो या छा भी ठाई ता अल्लाह ज़िंदगी की आबाद करे, खुशहाल रखे, सब जो आमीन। अल्लाह मस्जिद के मदरसे के क़यामत आबाद रखे, सब जो आमीन। हां ताने दिमाग कमजोर आ बाकरे को बेजारो खाओ इंशाल्लाह टाइट थी दे या हां बाकी सर पे सेट खाई दो ना खाई आदि थी समझ जाएगा तने करे बाबा छा कयो अल्लाह का दुआ करो अल्लाह से इतनी रोजी दे सके जो मिसाल तो जय बाण में गाऊं बच्चन के करायो ऐ शहर में ओड़े पाए जे मिस्किन के करायो चो इंशाल्लाह। अल्लाह फरमाया कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह कुल इन कुंतुम तुहिब्बून अल्लाह फतबिऊनी मुझे सुना दिल का नबी पूछो इन मना जेगने कुंतुम मना आयो ता तुहिब्बून अल्लाह से मोहब्बत कर चाहता फतबिऊनी मोहम्मद जी ताबेदारी करो युहिब्बुकुमुल्लाह अल्लाह ताला से प्यार करो मोहब्बत करो और यागफिर लकुम ज़ुनूबकुम अल्लाह ताला सब गुनाह को साफ करो धंधा करने से गुनाह भी माफ सेहत भी सही दिनवा ताजो मातो भी सही रहो लेकिन धंधा गीते में तवकाता की बेटा हदो भी न बजंदवा अर्शद अल्लाह भी राजी दिनवा बाकरो गोश्त खाइंदो नबी भी राजी दिनवा अल्लाह भी राजी दिनवा नबी के नक्शे कदम ते जिंदगी गुजारिंदो दुनिया भी सोने दिनवा आखिरत भी सोने दिनवा तने करे मुझे साईं फरमायो अतावा तुदु इलन्ना से निस्वला कला इंसान जात से मोहब्बत करया अदा कुल मदिये दाबत शरफ दवा अल मोमिन मलफना मोमिन जी दिल मोहब्बत जो खजानो दवा मोहब्बत जो घर दवा मोहब्बत जो मरकज दवा ला खैर फी मल्ला या अल्लाह वला युल्लाह जेको बिन सा प्यार न को करे दुनिया न सा प्यार न की करे न माके के भी सुठी समाई को न थी दवा हदीस में दवा नबी अलैहि सलातो व सलाम का सवाल किया या रसूल अल्लाह मन खैरुन नास है भले में भलो इंसान के रवा असा वटो वो बाबा जो एनजी हुजे कयो जी हां जेका जाते वा बिजली ते चार्ज देते लगो सवा हो जी गाड़ी हुजे चार्ज समझो ता गाना था समझो जो वडो बेजार हो जी वडो बंगलो हो जी करोड़ डेढ़ जो असा वट भलो वो असा वट नहीं है बा जो बैंक में पैसा जाम हो जल असा वट भलो वो से फरमाया खैरुन नास मयन फवनासा भले में भलो इंसान हो तो जेको बे इंसान जात के नफो पहुंचाए इते ही सोच माना किन्ने में किनो इंसान वो तो जेको ठहलन गरन के साड़े जेको पीए पुट जे विच में शरारत कंदो अल्लाह जी तेजे मथा लानत आ जेको मां ऐं धीअ जे विच में शरारत कंदो जुदाई हुजंदो अल्लाह ते के पंहिंजे बच्चन खां जुदा कंदो मुंहिंजो सोनो मोहम्मद हुजे जेको ज़ाल ऐं मुड़स जे विच में नफ़रत पैदा कंदो अल्लाह जी न जी मथा लानत आ ठायो जोड़ियो ठायो न छा समझ में आई गाल हज़रत महिंदो नबी अलैहि सलातो व सलाम का सवाल कयो या रसूल अल्लाह मुसलमान अलमा भले में भलो इंसान केड़ो आ से फरमायो खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमा तो मुसलमान अलमा भले में भलो इंसान वो तो जेको कुरान सीखे चो इंशाअल्लाह हां खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमा तामा भले में भलो इंसान मर्द या औरत वो तो जेके कुरान सिखन था दुनिया में कुरान दुनिया के सिखारन था खैरुकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमा तामा भले में भला इंसान वो तो जेके कुरान सिखन था कुरान दुनिया के सिखारन था इन अफदलकुम मन तअल्लमल कुरान व अल्लमा तामा वदीका इज्जत में अजमत में शान में मकाम में मर्तबे में हुए इंसान दर्जे के कुरान सिखंदा कुरान सिखारन था इन मिन सदक़त अंत तअल्लमुल इल्म कुरान सिखन भी सदको तवा व अल्लिमुन नास कुरान दुनिया के सिखान भी सदको तवा आ समझ में आई
जेको वेठा हो न कुरान ॿुधो था इहो बि तव्हां सदिको था कयो शाबा पर मैं तदा रसूल में सातन मिन लैल खैर मिन या रात जे टाइम में कुरान जो हिकिड़ो मिंट या कलाक सबक ऐं दर्स हासिल करण सॼी रात जे तज तक अल्लाह खे प्यारो आहे। हा वाह ॻाल्हि सम्झ में आई तो मुझे सोनो दिलबर मोहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा थो चवे त भले में भलो इंसान हो जेको ॿिए खे न को पहुचाए मुसलमान में भले में भलो हो जेको कुरान पाण ॾिसे के दुनिया के सेखारे सुठे में सुठो इंसान कहिड़ो ॻाल्हायो इज़त ऐं अज़मत वारो इंसान कहिड़ो हाणे बाबा चवे न यार पुटनि खे आलम कर नथो यार मौलवी क्या सॼी ज़िंदगी पिनंदा वठंदा को खाराईंदा ई कोन जॾहिं मूंखे मुंहिंजी अमड़ मदद छॾियो न असांजी के मायूं असांजी अमड़ खे चवनि पियूं करोड़ा विकिणे मौलवी थिया तव्हां तवारा पुट मौलवी थींदा हाँ ए मौलवी वीचारा मानी कहंदा आहिनि पिन जी जान तंहिंजे करे न पढ़ा मां सलाह थी ॾियां उन्हनि जा पुट मैट्रिक पास थियनि पर सभु चोर आहिनि अलाह क़ुरान जे सदके उन अमड़ जी दुआ सां आबाद कयो कुरान पढ़ो नंढड़ा हो वॾड़ा हो कुरान पढ़ो अल्लाह जी ज़ात जो कसम आहे भला इंसान बणजणु चाहियो था त कुरान पढ़ो दीन सिखो दीन खां सवाइ इंसान अधूरो अथव कुरान खां सवाइ दीन जी चाहे तालीमात खां सवाइ इंसान ईअं अथव अंधो ॿोड़ो गूंगो जी मुसला छा समझ में आई ॻाल्हि चो इंशाअल्लाह पाण बि कुरान पढ़ंदासीं पंहिंजे बच्चनि खे बि कुरान पढ़ाईंदासीं पंहिंजे नियाणियुनि खे बि कुरान पढ़ाईंदासीं असां अहमदुल्लाह अलैहि जी रहमतुल्लाह अलैहि जे मलफ़ूज़ात में लिखियल आहे हिकिड़ो पुराणो रशी गाॾीअ सां गॾु ते मदरसे में ईंदो हुयो असां सभु कुरान पढ़ियासीं पोइ अञा वीचारो ईंदो अलिफ बे ते से जी में के पुराणो के तालिब चाची भी कोन तो हर बरो टाइम तो विञाए छा इन जे करे चांदो त मुंहिंजो अचन अल्लाह वटि सकार तो थी वञे ईंदे ईंदे मुंहिंजी ज़िंदगी खुटी वञे रब पुछा कंदो तो कुरान सिखियो या न मुंहिंजा साईं मां गॾा गाॾो कॾहिं बेज़ारो न हुयो गॾा गाॾो कॾहिं रोज़ानो सबक वठण वेंदो हुअसि पढ़ंदे जेकॾहिं वफ़ात कंदुमि त पोइ मां तालिब इल्म थींदुमि तालिबनि जो शान वॾो आहे पोइ मुंहिंजी शान हिसाब में हलकरार थींदी छा थींदी त बाबा कुरान पढ़जे उमिरि नंढी हुजे या वॾी हुजे कुरान सिखजे सुठी शइ आहे हदीस में ईंदो आहे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अल्लाह अल्लाह फी असाबी अल्लाह जो वास्तो थो ॾियां चइबो आहे न मेरे यार खुदा जो वास्तो थी मूंखे तंग न कर मूंखे तपा न मां मोहम्मद जे करे जो मुंहिंजे शागिर्दनि मुंहिंजे बचड़नि सां मुंहिंजे मुरीदनि सां आले बेतनि सां प्यार कयो मां मोहम्मद जे करे जो उन्हनि मूंसां प्यार कयो जो मुंहिंजे शागिर्दनि ऐं मुरीदनि सां बाइकाट कयो मां मोहम्मद सां बाइकाट कयो अल्लाह अल्लाह फी अंसारी अल्लाह जो वास्तो ॾियांव थो मुंहिंजे अंसारी साहबा सां मोहबत कयो वमन अहब्बहु फक़द अहब्बनी जे अंसारी साहबा सां मोहबत कई जे मां मोहम्मद सां मोहबत कई वमन अबगदहु फक़द अबगज़नी जे अंसारी साहबा सां बाइकाट कयो जे मां मोहम्मद सां बाइकाट कयो असाबे कल्लो जो में फबे आई में तदैतु मुंहिंजा सभु शागिर्द सितारनि जी मिसल अथव जंहिंजी बि कॾ लॻंदो सिधा सां जन्नत में वेंदो हिक में थाबल खां बची वेंदो तंहिंजे करे नबी साईं खां सवाल कयो या रसूल अल्लाह मन अब इलैक मिन आले बैतिक आले बैत माता के केरु प्यारो आहे नबी साईं फरमायो हुसैन अहब अल्लाह मन अब हुसैन अल्लाह जो हुन सां प्यार आहे जंहिंजो हुसैन सां प्यार आहे अबगद अल्लाह मन अबगद हुसैन जंहिंजे सीने में हुसैन जो बुग़्ज़ आहे अल्लाह जो ते सां न आहे प्यार न आहे मोहब्बत न आहे मुंहिंजो सोनो हुसैन जावा पहिरियां पहिरियां कन्ननि में आज़ान के चई ख़बर के चई ख़बर अथव न मुंहिंजे सुणे मोहम्मद पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं पहिरियां पहिरियां सुणे हुसैन सुणे हसन हुसैन जे जिस्म में जेका चीज़ वई आहे अरबी में तानीक थींदी आहे ख़ार खे थोरी नरम करे ग्याला वारे कम ॿार जे वात में रखबी आहे त जीवन में विलायत जो रंग लॻे पर मुंहिंजो सोनो मोहम्मद सभिनी वलियनि खां मथे अगरि ज़मज़म जे लाइ तो असां सिकंदा आहियूं न असांखे को 2000 में बि ड्रमी ॾे न ज़मज़म जी असां खिली करे वठंदासीं पर जे सोने हुसैन जे पहिरियां पहिरियां मुंहुं मुबारक में जेका चीज़ वञे उहा मुंहिंजे सोने महबूब मोहम्मद पाक जी लुआब मुबारक फरमायो अली नालो छा रखो से अल हर्ब फरमाइना अल हसन वल हुसैन सईदा शबाबी अली जन्ना हसन हुसैन जन्नत जी नौजवाननि जा सरदार तो हदीस में लफ्ज़ थोड़ा मटियल न इनल हसन वल हुसैन सईदा शबाबी अली जन्ना बेशक हसन हुसैन जन्नत
जे नौजवाननि जा सरदार अथव अली अल्लाह साईं मां मोहम्मद जे बचड़नि जे लाइ ॿ नाला हसन ऐं हुसैन पार्सल करे महफ़ूज़ करे रखी छॾिया। कंहिं बि अरब जे माण्हू पंहिंजे बचनि जा नाला हसन हुसैन कोन रखिया। अल हसन वल हुसैन मिन अस्माइल जन्ना, हसन ऐं हुसैन जन्नत जा नाला अथव। फैज़ाबाद वारनि जा न, सलीमाबाद वारनि जा न, पुलकोटनि कलोड़नि जा न, मेमणनि शेखनि जा न, सिंध जा न, काथां जा नाला आहिनि? ये जन्नत जा नाला हसन ऐं हुसैन बाबा। नबी से फरमायो हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन, हुसैन मां मोहम्मद मां। हुजूर फरमाया तमाम हुसैन मां मोहम्मद मां मोहम्मद हुसैन मां। हुजूर फरमाया जी हसन हुसैन सा मोहब्बत कई, मां मोहम्मद सा मोहब्बत कई। जे उन्हनि सां नफ़रत ऐं बुग़्ज़ रखियो उन इंसान जो मां मोहम्मद सां ठा नाहे। हुजूर से दुआ घुरंदा अल्लाह मैनी युहिब्बु मां, या अल्लाह मुंहिंजी इन्हनि बचनि सां मोहब्बत थी, दिलि ते मोहब्बत थी, प्यार थी फ़ैबु मां। या अल्लाह मां मोहम्मद अर्ज़ थो कयां, सुवाल थो कयां, मुंहिंजे बचनि सां तूं बि प्यार कर। वाहे मैं युहिब्बु मां, जेके मुंहिंजे बचनि सां प्यार कनि रब उन्हनि सां बि तूं प्यार कर। उन्हनि सां बि करे कुल्हे ते वेही करे घुमाइनि, करे पुठी ते चाइनि चादर ॿधी लुॾाइनि, करे पेट ते विहारनि, करे शाइनि ज़बान खणी वात जा चुस्का जराइनि। पर सोने हुसैन जी ज़बान खे मुंहिंजे सोने मोहम्मद पाक पाण ज़बान खे चुस्का ॾिना। अबा कंहिंजो कंहिंखे मौलीअ सां प्यार हुजे, मौलाना तारिक जमील साहब दामद बरकातुहुल आलिया हिकिड़े आलिम सां प्यार करे ॿियनि जो लाबारो लायो। अबा हिकिड़े मुलूद वारे सां प्यार करे ॿियनि जी वरी प्लस्तर कयो, इहो भलो आहे? आलिम थिया नी, कंहिंजे मोहबत में एॾो चरियो ऐं मजनून न थी ॾे जो उनजे मोहबत में अची करे ॿिए जी तोहीन ऐं बेअदबी कजे। आले बेतनि जो प्यार ज़रूरु आहे, पर आले बेतनि जे प्यार जे मोहबत जे आड़ में नबी जे सहाबा जे लाइ बेअदबी करणु गुनाह वा निड़ घसाए कारा करे कोई। पर नबी जे बचन जो, नबी जे सहाबा जो जेकॾहिं दिलि में बुग़्ज़ अथसि अल्लाह वटि हिकु बि सजदो क़बूल न थींदसि। रब खां दुआ वा अल्लाह से दुआ सां सभिनी खे क़ुरान सां इल्म सां असांजे सीननि खे, असांजे बचनि खे, असांजे अमननि जे सीननि खे अल्लाह से क़ुरान सां इल्म सां मुनवर ऐं शादाब फरमाए। अल्लाह मस्जिदनि मदरसनि खे आबाद फरमाए। जेके मस्जिदनि मदरसनि जी ख़िदमत कंदा अल्लाह से क़यामत ते उन्हनि खे, उन्हनि जे बचनि खे क़ुरान जो, हक़ जो, इस्लाम जो हीरो, हक़ जो अलम बरदार बनाए। जेका मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां अबू तमीम दारमी रज़ी अल्लाह ताला जी त नबी संजे बरहाल मस्जिद नबी में पहिरियां माना ॾीओ ॿारींदा, खजी जो जीरे हूंदो आहे, माना दोॾो हूंदो आहे, हुनखे कोड़े करे बिगड़ी विझंदा। इहो हज़रत तमीम दारमी रज़ी अल्लाह ताला के इलाइक़े मां फानूस वठी आयो। हुज़ूर फरमाया मनवर मस्जिद अना, असांजी मस्जिद खे कंहिं रोशन कयो आहे? चइसि तमीम दारमी। हुज़ूर फरमायो नवर अल्लाह वजहका, अल्लाह तुंहिंजे चेहरे खे रोशन करे क़ुरान सां, दीन सां, नूर सां, हिदायत सां, जे तूं अल्लाह जे घर खे रोशन आबाद कयो आहे। हिकिड़ी बत्ती जे करे आबा फरमायो अमा वल्लाह, खुदा जी ज़ात जो कसम, मां मोहम्मद वटि न्याणी जवान हुजे हा, मस्जिद में बत्ती वठी ॾियण जे करे, फानूस बाण जे करे मां मोहम्मद पंहिंजे न्याणीअ सां तोखे शादी कराईंदा। हा बाबा, पोइ मस्जिद जी ख़िदमत करणु केॾो सवाबु आहे। अल्लाह खां दुआ अल्लाह से तो असां सभिनी जी हाज़िरी पंहिंजे दरबार में रज़ा जो ज़रियो बनाइण फरमाए। अल्लाह से माना क़बूल जो शरफ़ बख़्शण फरमाए। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल हुवल्लाहु अहद अल्लाहुस समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहू कुफुवन अहद। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व आलिहि व बारिक व सल्लिम अदद कुल्लि मालूमी लक दाइमन अबदा। या अल्लाह असांजे कुल ने दुर्दन जो सवाब, क़ुरान जे ख़त्म तिलावत जो सवाब ऐं सलाम, दर्जात जी बुलंदी जे लाइ मूंखे मोहम्मद रबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रूह मुबारक ते तमाम नबियनि सगरनि नबी जे बचन आल बेतन साहबन शागिर्दन मुरीदन ताबेन ताबेन शेख अब्दुल कादिर जिलानी महबूब सुभाणे तमाम औलिया अल्लाह जा अल्लाह दर्जात बुलंद फरमा। जेके भी हुजूर जा उम्मती आहिनि, दोस्तनि जा रिश्तेदार, असांजा माइट मिट हुजूर जा उम्मती जेके भी दुनिया में वफ़ात करे विया सभिनी जी बख़्शिश फरमा, निजात फरमा, छुटकारो फरमा, क़ब्र जन्नत जे बागनि मां बाग बनाइण फरमा। मुंहिंजा अल्लाह क़ुरान जे सदक़े हिन प्रोग्राम खे असांजे खे पंहिंजे रज़ा जो ज़रियो बनाइण फरमा। मस्जिद मदरसनि खे क़यामत आबाद फरमा। जेके हिननि जी ख़िदमत कनि तंहिंजे नस्लनि खे क़यामत आबाद फरमा। परेशानमंदनि जी परेशानी दूर फरमा। कर्ज़मंदनि ऐं कर्ज़नि मां जान आज़ाद फरमा। बेरोज़गारनि खे रिज़्क़ हलाल अता फरमा। जेके भी मरीज़ आहिनि मूंखे कंहिंजा नाला कोन था अचनि
मुंहिंजा अल्लाह सभिनी खे सिहत याबी अता फरमा। मुंहिंजा मौला जिन भी दोस्तनि वीचारनि पंहिंजी जिदोजहद कई आहे हिनखे या अल्लाह पंहिंजे क़बूल जो शरफ़ बख़्शण फरमा। हिनखे सभिनी जे सीननि खे क़ुरान सां हदीस सां मुनव्वर ऐं रोशन शादाब आबाद फरमा। रब्बना आतिना फ़िद दुनिया हसनतम व फ़िल आख़िरति हसनतम व क़िना अज़ाबन्नार। आमीन।